सिंध स्टूडेंट काउंसिल पारां मुतालमिन जी मनता लाइ हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं 100 कलाकनि वारी बुख हड़ताल कैंप क़ाइमु कई वई। उन मौक़े ते क़ौम परस्त अॻवान नवाज़ खान ज़ोर, परवेज़ सिंधी, एजाज़ जतोई, शहज़ाद चाडियो, शहबाज़ मलिक ऐं ॿियनि चयो त शागिर्द यूनियन ते केतिरनि ई ॾहाकनि खां पाबंदी मड़ी वई आहे जेका शागिर्दनि सां वॾी नाजाइज़ी आहे, जॾहिं त तालीमी इदारनि में फोर्सिस जी नेकालीअ खे यकीनी बणाए शागिर्दनि सां इंसाफ़ कयो वञे। हिननि चयो त जाली डोमिसाल वसीले धारनि खे मिलंदड़ दाख़िला जी रोकथाम ऐं समूरनि जाली डोमिसालनि खे फौरी तौर रद्द कयो वञे। सिंध स्टूडेंट काउंसिल जो जेको बुख हड़ताली एहतजाज आहे, जीअं सिंध क़ौमी पार्टी उन जी मुकमल हिमायत थी करे असां चऊं था त सिंध जे तइलीमी इदारनि में शागिर्द यूनियन ते जेका पाबंदी आहे उहा ख़तमु कई वञे। शागिर्द यूनियन ते पाबंदी ज़ियाशाही दौर जी पैदावार आहे, उन ई दौर खे आमरियत खे उन जी यादगार आहे। जेकॾहिं हिते हाणे चवनि था त जमहूरियत आहे, मुल्क जमहूरी निज़ाम त थो हले, जमहूरी हुक्मरानी आहे, त उते शागिर्दनि खे यूनियनूं छो न हुजनि, जॾहिं ॿियनि कारखाननि जे अंदरि, सरकारी इदारनि जे अंदरि या ख़ुदि तइलीमी इदारनि में ॿियनि मुलाज़िमनि खे, उस्तादनि खे यूनियनूं आहिनि, त शागिर्द यूनियन छो जेको सो बहाल न हुजणु खपे। त सिंध जे अंदरि शागिर्द यूनियनूं बहाल थियणु खपनि। शागिर्द यूनियन जी बहाली सां शागिर्दनि जा मामला जेके आहिनि उहे बहितर अंदाज़ सां, जमहूरी अंदाज़ सां हल थींदा ऐं ख़ुदि तइलीमी माहौल जे लाइ बि इहा शइ जेका आहे सा ज़रूरी आहे। 4 मार्च जेको सिंध जे अंदरि शागिर्द जदोजहद ॾियारे तौरु सुञातो वञे थो। 1967 खां पोइ जेको शागिर्द जदोजहद जो जेको उॿार हो उन जी निस्बतनि खे ख़राज पेश करण लाइ ही चइनि ॾींहंनि जी बुख हड़ताल जो एहतमाम कयो वियो आहे। ही बुख हड़ताल मुख़्तलिफ़ एजेंडास ते मुश्तमिल आहे, जंहिंमें जेका त स्टूडेंट यूनियन जी बहाली ऐं जेका त इदारनि अंदरि तालीमी जेके इदारनि अंदरि जेके फोर्सिस जी जेकी भरमार आहे या उन्हनि जो जेको इन्वॉल्वमेंट आहे उनखे ख़तमु करणु हिन जेका त बुख हड़ताल जो जेका त मुख्य एजेंडाऊं आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु जेके खंबे गुम कयल शागिर्द आहिनि उन्हनि जी आज़ादी जो बि सिंध स्टूडेंट काउंसिल भरपूर नमूने सां जेका त मुतालबो थी करे। बंदूकबाज़ तालीमी इदारनि में घुमंदा त पोइ मां सम्झां थो त असांजा जेके नौजवान, असांजूं अधड़ियूं, जेके असांजूं भेनरूं, उहे इल्मु सही नमूने सां न पिराए सघंदियूं। तालीमी इदारनि में यूनियन सिस्टम बहाल कयो वञे, स्टूडेंट्स जा जेके बि मामला मसइला आहिनि उहे हल कया वञनि। असां सम्झूं था त इदारनि जे अंदरि उहा हाणे रिवादारी ख़तमु थी चुकी आहे। जिते जेको स्टूडेंट पावर हो उहो मुकमिल हाणे ख़तमु थी चुको आहे। उन जी जॻह ते शागिर्दनि जो जेको तशख़ुस हो उहो बि मुकमिल ख़तमु आहे, जंहिंमें इदारनि जे उन जे करे उन जे शागिर्दनि में घाट टोड़ फीसूं वधायूं वयूं आहिनि ऐं शागिर्दनि खे हॉस्टलूं कोन पियूं ॾिनियूं वञनि। हॉस्टलनि जे अंदरि फोर्सिस खे विहारियो पियो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।